अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 13 जनवरी। 11 थिया आहिनि। देरि सां थी व्लॉग शुरू कयां छो त थोरी सुस्त बि हुयमि। कुझु न कुझु कम बि कंदी रही आहियां। ख़ैर मां बिल्कुलु सुस्ती न कंदी आहियां। कल्ह कंहिं पुछियो इंडिया मां त हे तव्हां कीअं ठाहियो आहे। हे मां ठाहियो न आहे। अहिड़ा हिते असां वटि नर्सरीज़ ते मिलंदा आहिनि आम तौर ते। जीअं हे टर्टल इहो वरितो हुयो मां, या हे हेॾो वॾो फ्रॉग इहो वरितो, ठीकु आहे, या फ्लेमिंगोज़। त अहिड़ा जेके गार्डन डेकोर हिते आम मिलंदा आहिनि असां वटि पाकिस्तान में, त उतां वरिता। ऐं ॿियो त कल्ह मां हिते हुन में काठी विझी ॿिले जो रस्तो रोकियो, इन करे उहो हितां त न पियो टपी सघे। सो हिते मां कल्ह हिन कोके में हिकिड़ी कुंडी टंगी अहिड़ी, ठीकु आहे, उहा हीअ पई अथव। सो हिते कुझु मां हितां छोकिरी आई बुहारी ॾिनई, त उनखां मां थोरी मिटी चयोमांसि ॿेड़े हिन में विझी छॾ, त उहा त विझी वई, ठीकु आहे। उनखां सवाइ हे भॻई ख़ैर सां। हे मुंहिंजो ॾाढो पुराणो हाउस आहे, मूंखे इलाही वणंदो आहे। मां हिनखे रीपेंट बि कयो हो। त हे हेठि किरियो पियो ऐं हिन जो हे चिमनी जेका हीअ आहे भॻल पई। सो इहे अथव असांजे घर में ॿिले जा हाल ऐं हुनजा दास्तान, ठीकु आहे। सो ज़हरा खे ॾाढो बुख़ारु आहे, उहा कोन थी अचे कम ते। ऐं उनजी भेण आई अॼु, त मां मथां जी सफ़ाई कोन कराईमांसि। मूं चयो बसि हाणे हिकिड़ी ज़ाहिरा, उहा ॿ नंढियूं भेनरूं, नंढियूं ॿार त कोन्हनि, ईअं 17-18 सालनि जूं आहिनि, पर उन्हनि खे पंहिंजा बि घर आहिनि जिन जो कमु कनि पियूं, वरी भेण जे घरनि जो बि कमु कंदियूं। त पोइ मूं चयो छॾेसि, मथां ई सफ़ाई न कर, त मां जॾहिं ज़हरा ईंदी ठीकु थी वेंदी त पोइ कंदासीं। वीचारो अलाए छो मरंदो थो वञे। त हाणे इहो थियो आहे कारनामो, छो त ॿिलो जेको आहे हितां न पियो चढ़ी सघे, तंहिंजे करे हे हितां, हिते त मथे काठियूं कोन्हनि, सो हिन हितां जंप खाधो, त हुनमें इहो हिकिड़ो मुंहिंजो हाउस बि भॻई ऐं कुंडी बि किराई। सो बहरहाल इहे किसा थींदा रहंदा। ऐं मज़े जी ॻाल्हि, अच्छा छोकिरी मैट न विछाए वई आहे, मज़े जी ॻाल्हि त अची हिते वेहंदो आहे सॼी राति, ठीकु आहे। पहिरियों बि मां, तव्हांखे यादि हूंदो, मां हिननि खे घर ठाहे ॾेई चुकी आहियां। हिते बॉक्स रखंदी हुयमि ऐं कुझु खाधो पीतो, पर जॾहिं ध्यानु था कनि न, पोइ बसि मुंहिंजी दिलि ॾाढी ॾुखिजे थी। अंदरि मां कुझु कमु कयो आहे, तव्हांखे ॾेखारियां थी। उहो खीरु काढ़े छॾियो ऐं उनखां अलावा थाम जीअं मां फैलाए रखंदी आहियां सिधा करे, उहे करे छॾिया आहिनि। मूंखे त ज़हरा जी कम मां मज़ो न ईंदो आहे, पर हाणे हुनजी भेनरुनि जो त सफ़ा नथो मज़ो अचे, इन करे मां चयोमांनि मथां जो कमु छॾियो, बसि हितां जो। हे हुयो कपिड़ो, हे हिकिड़ो गदे जो कवर हो, ठीकु आहे, बेस्ट कॉटन माशाल्लाह। उन मां हे 3 पीस कटे कढियमि, हिकु ई हुयो हे। ऐं सम्झो हिकिड़ो हे पीस, हे चेक वाइट ते ब्लैक लाइनूं ऐं ब्लैक ते वाइट लाइनूं, ऐं ही पाकिस्तान जो ठहियलु आहे ऐं ॿाहिरीं कंहिं कंपनी जे लाइ हो। पोइ हो जेके थोरो घणो डिफेक्ट हूंदो आहे न, त उहे वरी हिते ई सेल कंदा आहिनि। त हिन में डिफेक्ट इहो जो हिन में इलाही सारो हिकिड़ो वॾो ॻंढु हुयो, पर असांखे त फ़र्क़ु नथो पए, छो त मां त उअं ई हिन ॻंढनि जो कमु कंदी आहियां। मुंहिंजो कमु ई ॻंढ ॻंढणु आहे सॼो ॾींहुं, त मूंखे हे ॾाढो वणियो। हाणे यादि मिले नथो, हा हे हिन सॼे में हिकिड़ो हे ॻंढ, ठीकु आहे। सो हिननि इहो डिफेक्टेड कपिड़नि जे करे इहे अहिड़नि जा वरी हिते ई ठाहे सेल कंदा आहिनि। सो लाड़काणो सुरिया पधर ज़िंदाबाद, जितां मूंखे एॾी वैरायटी कपिड़े जी मिलंदी आहे। सो बसि इहो अॼु कढियमि ऐं कटे सॼा पीसिस 3 जेके हिन में डिज़ाइन हुया धार कया अथमि। काफ़ी सारो कंप्यूटर ते बि कयो आहे, छो त वीडियोज़ जेके फेसबुक जूं आहिनि उहे मां अपलोड थी कयां यूट्यूब ते। सो इहा इब्तिदा आहे। 12:30 थिया आहिनि ऐं मां काफ़ी देरि खां हिते इहे भिॼाए वई आहियां। मुङनि जी दाल ऐं पालक फ्रीज़ थियल हुई, त उहो ईअं ॻंढो जो ॻंढो मां हिन में विझी छॾियो आहे। सो फ़िलहालु त सिर्फ़ु भिॻल आहे, त इहा लंच में दाल ठाहींदमि। दाल न हुजे त मूंखे मज़ो न ईंदो आहे, इलाही ॾींहंनि खां दाल न खाधी आहे। हिते इहे मलाई बि कढी रखी आहे, त इनखे बि मूंखे जेको आहे गिहु ठाहिणो आहे। तबियत में सफ़ा मज़ो न आहे ऐं मां थोरो घणो वक़्तु वेही गुज़ारियो आहे, पर ॿिया कम कंदी रही आहियां। सो ॿिया कम सां मतिलबु आहे त जेके इंटरनेट सां रिलेटेड कम, इन्हनि शयुनि खे किन खे मूंखे जेको आहे शेयर करिणो हूंदो आहे, कमेंट करिणो हूंदो आहे, त उहे पोइ वेठे वेठे में उहे इलाही ॾींहंनि जा रहियल बि मां करे छॾींदी आहियां। ऐं हे 3 बॉटल्स रखियूं अथमि हिते अॼु जे लाइव सेशन जे लाइ, ऐं उन में मूंखे कुझु ॿियो मटीरियल बि खपंदो, त उहो अरेंज करे हिते सभु शयूं जेके आहिनि मां जमा करे रखी छॾींदसि। 1:30 थियो आहे ऐं मां हिते तयारी पई कयां पंहिंजे लाइव वारे सेशन जी, जेको फेसबुक ते थींदो। सो ही बेस ठाहे रखी आहे, बाक़ी कमु जेको आहे वीडियो में कंदमि। इन सां गॾु मूंखे जेको आहे बॉटल्स डेकोरेट करणियूं आहिनि, ऐं उनखां अलावा हिते दाल मुंहिंजी पचे थी,
दाल तक़रीबन हा दाल ॻरी वई आहे ऐं राई हिते तयारु थी थिए। राई याने उर्दू में या हिंदी में तड़का या बघार, ठीकु आहे। सिंधीअ में चवंदा आहियूं राई, तड़को या बघार असांजो सिंधी लफ़्ज़ कोन्हे, असां हुन सिंधीअ में चवंदासीं राई। सो हीअ राई मुंहिंजी तयारु थी थिए। उर्दू में राई वरी हुनखे चइबो आहे मस्टर्ड सीड्स, ठीकु आहे। सो असां सिंधीअ में राई चवंदा आहियूं हिन खे, ऐं मस्टर्ड सीड्स खे असां अहुर चवंदा आहियूं या सरियं जा दाणा चवंदा आहियूं, ठीकु आहे। सो हीअ मज़ेदार दाल पचे थी, जंहिंजे खाइण लाइ मां बेक़रार हुयमि। हाणे मानी बि पचाईंदमि गॾु गॾु, मानी खाई निमाज़ पढ़बी। ऐं सिलाई अॼु बि कोन कई आहे, जीअं मां पहिरियों बि चयो तबियत में मज़ो न आहे अॼु। सो ॾिसां थी, कोशिशि कंदमि त कुझु टाइम रेस्ट करे वठां। मूंखे हाणे फाइनल करिणो आहे ऐं मानी पचाइणी आहे। 3 पहिरीं जी निमाज़ जो टाइम थी वियो आहे, ऐं उनखां पहिरियों अॼु वारे लाइव जेको मुंहिंजो सेशन हुयो फेसबुक ते, उन में मां हीउ ठाहियो। सो हीउ बास्केट ऐं हीउ 3 बोतलूं प्लांट्स जे लाइ, मनी प्लांट या जेको बि प्लांट पंहिंजी मर्ज़ी आहे उन हिसाब सां। ऐं मां यकीन कयो मां हीउ ठाहे करे ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं हाणे वञा थी निमाज़ पढ़णु, उनखां पोइ वॉक करणु वेंदमि। वॉक करे ब्रेड वठी आयमि ॿाहिरां ऐं माखी ख़तमु थी वई। मां त न खाईंदी आहियां एतिरा ॾींहं, जीअं सुरहाण खे खारायां पई गलो ख़राबु बसि या ज़ुकाम में। सो इहो थियो। ऐं हिते मां गिहु रखियो आहे कढण जे लाइ, मलाई पचे थी ऐं मां हाणे कंदमि रेस्ट। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हीअ मलाई हल्की हल्की बाहि ते ख़ुश्क थियणु लॻो आहे, जेको बि हिन में पाणी हुयो या लिक्विड हुयो, ऐं तेल गिहु जेको आहे उहो धार पियो थिए। सो इहो ठहे थो हिते। ऐं असां मंझंदि जो जेका पालक दाल पचाई उहा बि पई आहे। ऐं राति जी मानीअ जे लाइ मां सोचां थी त हे पटाटा रखिया आहिनि बॉइल करण लाइ, पोइ हाणे इहे राति जो कमु आया या नाश्ते में जेका पटाटनि वारा पराठा पचाईंदमि। ऐं कचहरी जी सफ़ा पोजीशन में न आहे अॼु, सुभाणे लाइव में ॾिसंदासीं इनशाअल्लाह। अगरि तबियत ठीकु हूंदी त मां लाइव अची वेंदमि, न त मां अनाउंस करे छॾींदमि त मां नथी अचां। सो दुआनि में मूंखे यादि रखिजो। मोकिलायूं था मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो। ज़िंदगी रही त इनशाअल्लाह सुभाणे मिलंदासीं।